أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. النبي أولى بالمؤمنين من أنفسهم. وقال النبي صلى الله عليه وسلم: لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. बुलंद आवाज से सलाह शरीफ. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. 3 अगस्त सन 2025 हिन ॻोठ निभोड़ो भट्टीअ में अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो जलसो आहे. अवां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मजा 21 सिपारो सूरत अहज़ाब जे हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे. धणीअ दर्द आहे त मूंखे सही माना में सम्झाइणो ऐं मूंखे सही माना में सम्झणो न खां बाद में मिड़नी की अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए. चूंकि उलमा कराम घणा आहिनि, टाइम मुख़्तसरा इन करे मुख़्तसर नवां जे साम्हूं अर्ज़ु रखंदुमि. इन आयत सगोरी जे अंदरि अल्लाह ताला फरमायो नबी मोमिननि खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो आहे. ऐं जेको फरमान मां साईं जन जो अवां जे साम्हूं तिलावत कयो उन फरमान जे अंदरि बि मुंहिंजी पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम फरमायो तव्हां मझां कोई भी मोमिन ऐसी ताईं नथो थी सघे जेसी ताईं मूंखे पंहिंजे औलाद खां पंहिंजे वालिदैन खां समूरनि माण्हुनि खां वधीक प्यारो सम्झे. जे प्यारो नथो सम्झे त पोइ कामिल मोमिन आहे. हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मशहूर वाक़ियो आहे त पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम ॻाल्हि चुकी साईं हर शइ खां असांखे तव्हां वधीक प्यारा हो पर पंहिंजी जान खां न. फरमायो उमर एसी ते मोमिन नथो थी सघे. फौरी तौर ते उमर जी कैफ़ियत चेंज थी. फरमाई मुंहिंजा महबूब हाणे त असांखे पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो आहे. फरमाई अल आन या उमर, उमर हाणे तूं मोमिन आहे, हाणे तूं मोमिन आहे. एसी ताईं ईमान कामिल न थींदो जेसी ताईं पंहिंजे जान खां वधीक पंहिंजे महबूब खे प्यारो न सम्झो. 3 शयुनि जे करे कबी आहे. हिकिड़ो कमाल जे करे, ॿियो जमाल जे करे, ॿियो एहसान जे करे. हाणे जेकॾहिं असां तव्हां नज़र कयूं था काइनात में सभ खां वधीक कमाल पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम जा, सभ खां वधीक जमालात मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम जा, सभ खां वधीक एहसान हिन उम्मत जे मथां मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलात वसलाम जा. पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमाल दे नज़र क्यों था. ॿुधो मुसलमानो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमाल हिन धरती ते वेही करे पांजी अशद आंगुर जो इशारो कन था. चंद्र ब टुकर तो पियो थे. इन्हीं का वधीक केड़ो कमाल मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पांजे हथन मुबारक सा वन दी इशारो कन था मुझे सुने नबी आमिना दे लाल सय्यदुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इशारे मुबारक ते वन हला था अचन मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाल दे नजर क्यों था साबी सगोरा फरमायो था चौदी दी रात चंद्र दी भी निहारो था आमिना दी लाल जे चेहरे दे भी निहारो था पर असें तव्हांखे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी सगोरा फरमाए था चंद्र खां वधी खूबसूरत नजर अचनि था जमाल एडो जो हजरत अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो जिन हजरत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिठो वा उन्हनि पंहिंजूं आङुरियूं कटियूं जे नबीअ जी सरदार आमिना जे लाल सय्यदुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो वा पंहिंजूं गर्दनूं कटाए छॾियूं वही नजर क्यों दे साल दे हिन उम्मत जी मथा सब का वधीक एहसान मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिन जो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझा करीम अल्लाह मुझे उम्मत के इज्तिमाई अदाब न कजा हिकड़ो हिकड़ो मिसाल रखंदो हिन उम्मत के इज्तिमाई अदाब न कजा खोड़ असां तव्हांजे साम्हूं अहिड़ा वाक़िया थिया हाणे जी असां ॾिसूं था पिया ॿोध अचे थी पई पर इज्तिमाई तौर ते हिन उम्मत के मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ थियल आहे हिन उम्मत के अल्लाह इज्तिमाई तौर ते गर्क न करे त मां अर्ज़ु पियो कयां जेकॾहिं उन जे बावजूद बि असां तव्हां एहसान जे नज़र कयूं था सब खां वधीक एहसान मुझे सुहिणे नबी इमामुल अंबिया जा जमाला दे नजर क्यों था सब का वधीक जमाल मुझे सुहिणे नबी आमिना जे लाल जो वा कमाल जी नजर क्यों था सब का वधीक कमालात आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिन इन जी करे अल्लाह तबारक व तआला फरमायो नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन के पांजे जानन खां वधीक प्यारो आ बीजा ते अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो आ मुझा महबूबा ऐलान करे चवेन तो सिपारो आ सूरत तौबा है ओले काल आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम मुझा महबूब ऐलान करे चवेन जे कॾहिं तव्हांजो औलाद तव्हांजो अबो अमा तव्हांजो खानदान तव्हांजो कबीलो तव्हांजा भाइर अल्लाह अल्लाह जे रसूल खां वधीक तव्हांखे प्यारा आहिनि फतरब्बसू हत्ता याति अल्लाह बिअमरे इंतजार के खुदा दे अजाब जो हाणे नजर क्यों था अल्लाह जी कुरान दे नजर क्यों था नबी इमामुल अंबिया दे फरमान दे नजर क्यों था जिन मुझे सुने नबी आमिना दे लाल महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे कलमो भरियो आ छा ये सिफतूं दिल में हुयूं के जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु दे मुझे सोने नबी जो सब का पेरा तस्दीक कया जनाब अबू बकर सिद्दीक दे सामो सदाल दे मोहतरम अना इस्लाम ना दुआ अल्लाह दे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे शान में कुछ गुस्ताखाना अल्फाज कया अल्लाह दे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे प्यारे साहबीन जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जोरदार थप्पड़ाया अबू कुहाफा जो मुझे पाक नबी इमामुल अंबिया दे खिदमत में आयो आ साईं
साईं तुझे गुलाम तुझे शागिर्द तुझे प्यारे मुखे थपड़ाया मुझे सुनी नबी फरमायो अरहम उम्मती ये उम्मती अबी बकर मुझो अबू बकर रहमदिल्ला तोखे थपड़ ठालाया थे फौरी तौर ते जनाबी अबू बकर आयो मुझा महबूब मुझे सामू तलवार कान रही जे तलवार हुजे त मुंडी धड़का धार करे छजा सा मुझे सामू तवाजी गुस्ताखी पियो करे अल्लाह दे कुरान भी ऐलान फरमायो उनका पहिरें हिकिड़ो वाक़ियो जो कयां जनाबी अब्दुर्रहमान रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुत्र कंहिं मारके में कंहिं जंग में हिक ॿिए जे साम्हूं अची विया अब्दुर्रहमान अबू बकर खे ॾिठो पर सोणे अबू बकर अब्दुर्रहमान खे न ॾिठो उन मारके खां बाद में कुछ अरसे खां बाद में कतेरी कनि पिया बाबा कंहिं मोड़ ते फलाणे मारके में मुझे तू सामो अची वहे पर मां पंहिंजो पीउ समझी करे तोखे छॾे ॾिनो हो कुर्बान वञा जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अल्फाज़नि जे मथां फरमे पुट जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं अची हा त नबी जो दुश्मन समझी करे क़त्ल करे छॾांइ कुरान ला तजिदू क़ौमन युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर युआद्दून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम मुझा महबूब तुझा जमायती एड़ा भी अथई जो तुझे मुकाबले में अल्लाह जे मुकाबले में जेको अचे थो उन दी साम्हूं सीसा पिराई थी करे दीवार थी बीहरण सां मुहादो अटकाइण था भले पोइ उन्हनि जा पीर छो न हुजनि भाइर छो न हुजनि औलाद छो न हुजे कबीलो छो न हुजे उलाइक कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान अल्लाह ताला फरमाइन जे दिल में ईमान के लिखी छजो क़यामत ताईं कोई माण्हू इन्हनि खां ईमान धारण थो करे सघे ये छाजे करे नबी जी मोहब्बत जे करे हिन आयत पढ़ी तर्जुमो करे दुआ करो अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजा महबूब ऐलान करे चवीन क़ुल काना आबाउकुम जेकॾहिं तव्हांजा पीअर वअबनाउकुम तव्हांजो औलाद व इख्वानुकुम तव्हांजा भाइर व अज़वाजुकुम तव्हांजो घरवारियूं व अशीरतुकुम तव्हांजो खानदान व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा उहे माल व तख़्शऊन कसादहा जिनखे तव्हां कमायो ख़ौफ़ था कयो उन जे खोट थियण जो अल्लाह तबारक व तआला फरमायो व मसाकिन तरबऊनहा उहे महलाती बंगला जेके तव्हां पिसंद था पा कयो व मसाकिन तरबऊनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि जेकॾहिं तव्हां वटि अल्लाह जे रसूल खां वधीक जिहाद खां वधीक प्यारा आहिनि फतरब्बसू पोइ इंतज़ार कयो हत्ता यातिय अमरुल्लाह हत्ता के ख़ुदा जो अमर अचे हाणे असां पाण सोचे समझी सघूं था असां जे साम्हूं इहे शयूं अचनि थियूं आया पंहिंजे महबूब खे प्यारो कयूं था या इन्हनि शयुनि खे प्यारो कयूं था पोइ फरमे वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन जिन बि माण्हुनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर खे पोते रखी इन्हनि खे अॻिते कयो त अहिड़नि माण्हुनि खे अल्लाह से परमात्मा हिदायत कोन्हे बदले का ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा
ये कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। जिस दौरों पे नाजा थी दुनिया, अब हम वो जमाना भूल गए, औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में, लेकिन दागो न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। अदा तो अब भी होती है मस्जिद की विज़ा में अनवर, जिस ज़र्ब से दिल हिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए। मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने, मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने। मन अपना पुराना पापी है, बरसों में नमाजी बन न सका। जिंदगी मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलाग।